डॉक्टर अनीता साहिबा, तव्हां कीअं डिफाइन कंदा कैंसर तव्हांजी नज़र में छा आहे? जीअं त सर पहिरियों ई ॿुधायो त ॻाल्हि उहा ई आहे, बसि थोरे कुझु अल्फाज़ चेंज में मां ईअं ई चवंदमि त जीअं हिकु भित ठाहिण लाइ सिरूं खपंदियूं आहिनि न, सिरनि सां ठहंदी आहे, तीअं असांजी बॉडी जेकी आहे न इन सिरनि सां ठहियलु आहे, जंहिंखे असां जीवघड़ो यानी सेल चवंदा आहियूं। ठीकु आहे, सेल में सेल जेको आहे न असांजी स्ट्रक्चर ऐं फंक्शनल यूनिट आहे असांजी बॉडी जो, फंक्शन बि उन मां थींदा आहिनि, स्ट्रक्चर बि बॉडी उन जी ठहियलु आहे। ठीकु आहे, उनमें DNA RNA जीन्स ऐं ॿिया बि खोड़ सारा फंक्शन हाउस आहिनि जेके असांजी बॉडी खे हलाइनि था। अच्छा, जीअं जीअं माना उमिरि वधंदी वेंदी आहे छा थींदो आहे, नया सेल ठहंदा आहिनि, पुराणा डरंदा रहंदा आहिनि। ठीकु आहे, अच्छा नए सेल ठहण ऐं पुराणे डरण जे दौरान अगरि उनमें कोई गड़बड़ अचे, कोई बि तरह जी गड़बड़ हुजे, एक्सटर्नल कोई फैक्टर्स हूंदा आहिनि, कोई जेनेटिक फैक्टर्स आहिनि, त उनमें कोई चेंज अची वञे न, त उनजे करे छा थींदो आहे त उहो जेको आहे न गैर मामूली तौर ते वधंदा रहंदा आहिनि ऐं उन वधी करे छा कंदा आहिनि, काथे ॻोड़ी जी शक्ल इख्तियार कंदा आहिनि, काथे वरी डिफरेंट तरीक़े सां रिप्रेज़ेंटेशन हूंदी आहे। त इन में माना कैंसर इन खे चइबो आहे त माना गैर मामूली तौर ते जेको आहे जेके सेल्स आहिनि उहे वधनि था ऐं उन खे असां कैंसर चवंदा आहियूं। ऐं उहो चेंज बॉडी में कोई बि थी सघे थो, जेको आहे न माना DNA RNA जीन या ॿियो कोई चेंज थी सघे थो। वधंदड़ उमिरि ख़ुदि हिकु जेको आहे न माना रिस्क फैक्टर आहे कैंसर थियण लाइ। ठीकु आहे, त कैंसर इन तरीक़े सां डिफाइंड आहे त